अदीब शाइर सुगड़ क़ौमनि जा अमीन हुजनि था जेकी लखें लफ़्ज़ सीने में सांढे ॿोली जे वाधारे लाइ किरदारु अदा कनि था। उन्हनि में सिंधी ऐं सराइकी ॿोली जो अवामी शाइर उस्ताद बुखारी बि हिकु आहे जंहिं कामयाबी जे बुलंदनि खे छुयो आहे। उस्ताद बुखारी जी 93 सालगिरह तक़रीब प्रेस क्लब दादू में मल्हाए केक काटियो वियो। उस्ताद बुखारी जे पुरवकार सालगिरह तक़रीब में अदीबनि, शाइरनि, सुगड़नि, सहाफ़ियनि ऐं शाइरनि वॾे अंग में शिरकत करे उस्ताद के लफ़्ज़नि ऐं गुलनि जी ज़बरदस्त भेटा ॾिनी। उस्ताद जी 93 सालगिरह आहे। हिन खां अॻु में बि सालगिरह मल्हाईंदा आहियूं, पर ही मां सम्झां थो त सालगिरहनि में वॾे पैमाने ते सालगिरह थी आहे। उस्ताद जे लाइ लफ़्ज़ ॻाल्हाइजनि त सॼा ॾींहं गुज़री वेंदा, साल गुज़री वेंदा ऐं ही कचहरियूं ऐं ही सारगरहूं असां हिन दुनिया में न बि हूंदासीं त उस्ताद जो नालो ज़िंदा रहंदो। असां उस्ताद बुखारी खे भेटा पेश करण जे लाइ तकरीब कई आहे ऐं हिन में सिंध जा ऐं असांजे शहर दादू जा तमामु सुरीला रागी जेका उस्ताद बुखारी के गीतनि जी भेटा पेश कनि पिया, यानी उस्ताद खे असीं यादि कयूं पिया। उस्ताद बुखारी सिंध जो क़ौमी ऐं समाजी शाइर आहे जंहिंजी सिंधी ऐं सराइकी में शाइरी हर माण्हूअ जे दिलि ऐं दिमाग़ में घर करे वई आहे जो हेतिरो अरसो गुज़रण खां पोइ बि सिंध जो माण्हू आशिक़ खे उस्ताद खे ईअं थो महसूसु करे ॼण त उस्ताद असांजे साम्हूं आहे, असांजे दिलि ऐं दिमाग़ जी ॻाल्हि पियो करे। उस्ताद अवाम जी तर्जुमानी पियो करे शाइरीअ ज़रिए। मां सिंध जे नौजवाननि खे इहो पैगाम थी ॾियां त पंहिंजी स्टडी सां गॾु थोरो अदब जी तरफ़ अचो। स्टडी तव्हांजो स्टैंडर्ड ठाहे थी, पर अदब तव्हां में जोश जज़्बो पैदा करे थी। तव्हांखे जोश ऐं जज़्बो इहो ॿुधाए थो त तव्हांजा हक़ छा आहिनि। उस्ताद के विछड़े वरह थिया आहिनि, पर उस्ताद जी शाइरी दुनिया जो चमकंदड़ सितारो आहे जेको गीतनि, कलामनि ऐं शाइरी ज़रिए ज़िंदा आहे। हर तक़रीब में उस्ताद जी शाइरी जूं सिटूं रूह खे राहत ॾियनि थियूं। कैमरामैन अलावश खुश्क सां गॾु नईम निज़ाम शेख, KTN न्यूज़, दादू।